हाँ। मैं कह रही क्या 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 बकवास कर रहे हो, मतलब कोई भी कुछ भी बोल रहा है, कुछ भी बके जा रहे हो। कुछ अपने बारे में भी बता दो कि तुम कैसे इंसान हो। अरे मैं क्या बताऊंगा, वो तो। अपने बारे में नहीं बताओगे? नहीं नहीं नहीं, मेरे को नहीं बताना कुछ। कहेंगे मेरी बात सुन। नहीं सुनना तेरी तू बात, होता अब कौन है याद कि आई मुझे तेरी हराने फोन। वाला? नहीं सुनी तेरी बात अब। फेसबुक दोस्त नसरुल्लाह अलाई भारत में पाकिस्तान आयल अंजू जो नओं कारनामो साम्हूं अची वियो आहे। पाकिस्तान अची फातिमा बणजण बाद अंजू नसरुल्लाह सां शादी करे छॾी आहे। अंजू हाणे पंहिंजे मुड़ुस अरविंद खे पाकिस्तान मां फोन करे धमकी ॾिनी आहे। इन दौरान हुन अरविंद खे घटि वधि बि ॻाल्हायो ऐं गारियूं बि ॾिनियूं ऐं चयो त मां कंहिं हद ताईं बि वञी सघां थी, तूं सोचे बि नथो सघें। अंजू अरविंद खे धमकी ॾिनी त हू पंहिंजे ॿारनि लाइ भारत ईंदी। ॿिन्ही विच में फोन ते थियल ॻाल्हि ॿोल सोशल मीडिया ते वायरल थी आहे। भारतीय रिपोर्टनि मूजिबि अंजू पंहिंजे मुड़ुस अरविंद खे फोन करे घटि वधि ॻाल्हायो। अंजू अरविंद खे चयो त हू ॿारनि लाइ भारत ईंदी। तंहिं बाद अरविंद खे बि कावड़ आई। हुन अंजू खे धड़का ॾिना। अंजू जे मुड़ुस बि खेसि गारियूं ॾींदे चयो त तूं मुंहिंजे लाइ मरी वई आहे, हाणे पाकिस्तान में एंजॉय कर। 2 मिंटनि खां वधीक जी ॻाल्हि ॿोल जी ऑडियो में ॿई हिक ॿिए खे ॾोरापा ॾींदे ॿुधी सघजनि था।